अॻिते साहिब सुखमनी साहिब जे 3 अष्टपदी जे 5 पद जे अंदरि फरमाइनि था, 4 पदार्थ जेको मागे साध जना की सेवा लागे। चवंदा जेको 4 पदार्थ जी लालसा मन में रखे तो 4 पदार्थ जंहिंखे खपनि। हाणे 4 पदार्थ कहिड़ा कहिड़ा आहिनि? धर्म, ॿियो पदार्थ आहे अर्थ, टियों पदार्थ आहे काम, चौथों पदार्थ आहे मोक्ष मुक्ति। चवंदा इहे 4 पदार्थ जे अगरि कंहिंखे खपनि, साध जना की सेवा लागे, गुरु जन जी सेवा में लॻी वञे। उहो सेवा जो अर्थ आहे भाव, गुरु जे हुकुमनि ते पहिरो ॾियणु, गुरु जो हुकुम मञण ई सभु खां वॾी सेवा आहे। साध जना की सेवा लागे, जेको अपना दुख मिटावे, हर हर नाम हृदय सद गावे। जेको पंहिंजे अंदरो दुख ख़तमु करणु चाहे थो, परमात्मा जो नाम पंहिंजे हृदय में रोज़ गाए। हर हर नाम हृदय सद गावे, सद जो अर्थ आहे सदाई हमेशा। जेको अपनी शोभा लोरे, साध संग ए हौमे छोरे। हाणे चवंदा जेको अपनी शोभा जो अर्थ आहे शोभा, जेको पंहिंजी वाह चाहे थो। हाणे वाह केरु नथो चाहे? हा चवणो अॼुकल्ह जे दौर में जेतिरा बि गुरुद्वारा, मंदर, दरबारा, धर्मशालायूं, पंचायत जेतिरियूं बि आहिनि, तक़रीबन हर हिक में जहिड़ा झगड़ा छाजा आहिनि त मुंहिंजी शोभा थिए, मुंहिंजी वाह थिए, माण्हू मुंहिंजी वाह करनि। हर जॻह ते जहिड़ा झगड़ा इन जा आहिनि त मुंहिंजी वाह थिए। हर जॻह ते फॾा इहे ई आहिनि। कुझु 2-4 जॻहियूं छॾे करे आङुरनि ते ॻणण जहिड़ियूं पोइ में दरबारा बि अची सघनि थियूं, गुरुद्वारा बि अची सघंदा, मंदर बि अची सघंदा, न त तक़रीबन हर जॻह ते जहिड़ा आहिनि। छाजा जहिड़ा आहिनि त मूंखे इहा कुर्सी मिले, मूंखे इहा शइ मिले, मूंखे ॾिसी करे इर्द गिर्द वारा वाह करनि। जेको अपनी साहिब चवंदा वाह खपंदी थी न तरीक़ो मां ॾिसां। जेको अपनी शोभा लोरे, शोभा माना वाह। जेको पंहिंजी वॾियाई चए थो, साध संग ए हौ में छोरे। छोरे में जो अर्थ आहे छॾणु। चवंदा साध संगत में अचु, गुरु जी संगत कर, पर हौमे खे त्यागे करे, पंहिंजे अंदरो हौमे खे छॾे करे। साध संग ए हौ में छोरे। जेको जनम मरण ते डरे, साध जना की सरणी परे। जंहिंखे जनम मरण जे गेड़नि जो डर आहे, भउ आहे, गुरु जन जी शरणी पए। शरणी पइण जो अर्थ वापसि उहो ई आहे, गुरु जे हुकुम खे मञणु। साध जना की सरणी परे, जिस जन को दरस प्यासा, नानक ताके बल बल जासा। जंहिं परमात्मा जे प्यारे जे अंदरि परमात्मा जे दर्शननि जी तांग आहे, उनजे दीदारनि जी तड़प आहे, प्यास आहे। साहिब चवंदा ऐं नानक मां उनजे मथां बल बल वञा, क़ुर्बान वञा, सदके वञा। सो साध संगत जी सुखमनी साहिब जी सिंधी में वीचार पाण बि श्रवण कयो, अॻिते संगतनि ताईं बि लाज़मी पहुचायो। ऐं दास जे चैनल भाई सुरेंद्र सिंह जैकावादाले यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।